सकाफ़त वारे दिहाड़े ते समूरी सिंध सकाफ़ती रंगन में रंगजी वई। घारो शहर में प्रेस क्लब घारो जी मेज़बानी हेठ जस्कम जे गुलजार शाह, सैयद आदिल शाह, अयाज शाह, निज़ाम जोखियो, पाकिस्तान मरी इतिहाद जे मीर जहांगीर मरी, मीर मलूक मरी, ख़ासखेली बिरादरी जे मोहम्मद मूसा, अवेस ख़ासखेली क़ौमी तहरीक जे कारकुनन ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। रैलियूं कढी सकाफ़त वारे दिहाड़े खे ईद जियां मल्हायो वियो। सकाफ़ती रैलीअ में शरीक सवे माण्हुनि प्रेस क्लब खां घारो गोलाई ताईं गश्त कयो ऐं क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सकाफ़ती तहज़ीब सां मुहबत जो इज़हार कयो। उन मौक़े ते रैली जे मुक़ररीन चयो त सिंध जे सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त ते नाज़ आहे, जंहिंमें सिंधी टोपी, अजरक, कुहाड़ी, पटको अहम निशानी आहे। हुननि चयो त असांजो सकाफ़ती दिहाड़ो ईद दिहाड़े खां घटि नाहे, जंहिंखे हर साल जोश जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। सिंधी सकाफ़ती सिंधी माण्हुनि जी सुञाणप आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।